2.5 लख आबादी ते मुश्तमिल तालके डाली जी अस्पताल में ॿारनि जी स्पेशल ऐं लेडी डॉक्टर न हुजण करे अवाम तमाम ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उन हवाले सां अस्पताल जे एमएस डॉक्टर मीर मोहम्मद रायमो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वटनि ॿारनि जो स्पेशल डॉक्टर हो जंहिंजी डीपलो बदली कई वई आहे। संदसि चवणो हो त हुननि सेक्रेटरी खे लिखियो आहे पर को बि मिस्बत जवाब नाहे मिली सघियो। लेडी डॉक्टर असां वटि कोन्हे, शुरू खां ई कोन्हे। हिकिड़ी आहे उहा ॾिसंदा आहे, जंहिंजी मथे रिपोर्ट वियल आहे, हुनजे ख़िलाफ़ जेको इंक्वायरी हले पई। ऐं हींअर जेको करंट मसइलो आहे ॿारनि जे डॉक्टरनि जो आहे। असांजो डॉक्टर पीडियाट्रिशियन आहे, पघार असांजो हिते हिन जे पारां खणे थो। मिनिस्टर साहब खे लिखी चुका आहियूं, महिरबानी करे असांखे असांजो पीडियाट्रिशियन वापसि ॾिनो वञे। उन हवाले सां डायरी वासन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बार को बताना है तो डॉक्टर आया को नहीं कितना बताना 12 डॉक्टर जी बीमारी हमारे यहाँ भला भला कोई सिस्टम 12 डॉक्टर आया को नहीं डॉक्टर डायरी वासन मुतालबो कयो त डॉक्टर वापसि करे खेनि बहितरीन तिबी सहूलतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन रज़ाक सां गॾु न्याज़ हाकिम राइमो, सिंध टीवी न्यूज़, दिल्ली।